Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. अमरीका तरफ़ां कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले जी मुज़म्मत परदेही वज़ीर पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त तालीमी इदारनि ऐं मज़हबी जॻहुनि ते हमला मुज़म्मत जोॻा आहिनि। दहशतगर्द हमला किथे बि थियनि मुज़म्मत कई वेंदी। PDM तर्जुमान हाफ़िज़ हमदुल्ला जो चवणु आहे त गवर्नर पंजाब जो आर्मी चीफ खे ख़त लिखणु इस्टेब्लिशमेंट खे सियासत में मदाख़लत जी दावत आहे। गवर्नर आइन ऐं हलफ़ जी भञकड़ी करे रहियो आहे। PDM आइन ऐं कानून तोड़ींदड़नि जो पीछो कंदी। शीरी मज़ारी जे गॾियल क़ौमुनि खे लिखियल ख़त जी बि मुज़म्मत कयूं था। शीरी मज़ारी जो ख़त आलमी इस्टेब्लिशमेंट खे पाकिस्तान जे अंदरूनी सियासत में मदाख़लत जी दावत आहे। तौहीन मज़हब जो कानून कंहिंजे बि ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदो। मुल्की कानून तहत कंहिंखे बि तौहीन मज़हब जी इजाज़त नाहे। PTI अॻवान फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क में महांगाई जी सतह 3 सालनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई आहे। यूटिलिटी स्टोर्स अमली तौर बंदि आहिनि। अञा ताईं ॿारनि जी क़ीमतुनि ते हुकूमती पॉलिसी वाज़े नाहे थी। मईशत अमली तौर बिना ड्राइवर जे हली रही आहे। आरज़ी हुकूमत रुगो ॾींहं गुज़ारे रही आहे। बिलावल कोशिश करे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ो बणिजी सघे थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जेको घरां कावड़जी निकिरंदो आहे उहो मुल्क हलाइण जी ॻाल्हि कंदो आहे। मुल्क हलाइण सवलो नाहे। मुल्क हलाइण लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। बांदी में तक़रीब खे ख़िताब कंदे आसिफ ज़रदारी चयो त मूं अॻु ई चयो हो इमरान ख़ान न बचंदो। दोस्तनि खे चयो हो त इमरान ख़ान खे मां न किराईंदुसि। हू पंहिंजनि करतूतनि जे करे पाण घर भीड़ो थी वेंदो। परवेज़ इलाही साथ ॾियण जो वाइदो करे भॼी वियो, पर संदसि भाउ मूंसां गॾु बीठल आहे। वफ़ाक़ी सरकार खे चयो आहे त असांखे पाणी जी ज़रूरत आहे। असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। उमेदु आहे त पाणी मिलंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह खे बांदी में जल्द रेलवे ट्रैक मथां फ्लाईओवर पुल ठाहिराइण जी हिदायत। अवां जे पुट खे गैर आइनी क़दमनि खां मना करण खां मूंखे का बि ताक़त रोके नथी सघे। गवर्नर पंजाब जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त। गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा ख़त में चयो त उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा तकरारी आहे। पंजाब में समूरे गैर आइनी अमल जो मरकज़ी किरदार हमज़ा शहबाज अदा कयो। एडवोकेट जनरल बि वॾे वज़ीर जी चूंड खे गैर क़ानूनी करार ॾिनो। इहा चूंड सूबाई असैम्बली जी 100 सालनि जी तारीख़ ते कारो दाग़ आहे। मुल्क जी बदकिस्मती आहे जो अवां ऐं अवां जो पुट ज़मानत ते हुअण बावजूद अहम उहिदनि ते वेठा आहियो। मौलाना फज़लुर रहमान खे मुल्क जो सदर बणायो वञे। JUI जी ख़्वाहिश साम्हूं अची वई। पार्टी जे सेक्रेटरी जनरल अब्दुल गफ़ूर हैदरी जो चवणु आहे त पार्टी चाहे थी त मौलाना फज़लुर रहमान खे सदर बणायो वञे। इतिहादी जमायतुनि जो उन हवाले सां जेको बि फ़ैसिलो हूंदो क़बूल कंदासीं। मईशत में बहितरी आणे चूंडुनि न वञणु घुरिजे। मुल्क में खंडु 70 खां 75 रुपया फ़ी किलो मिली रही आहे। यूटिलिटी स्टोर्स ते गेह जे फ़ी किलो ते 200 रुपया रिआयत ॾिनी आहे। असां अटो बि सस्तो कयो। 20 किलो अटे वारो थेलो 1200 मां घटाए 800 रुपया कयो वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी वॾी दावा। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त इमरान ख़ान मईशत लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो आहे। इमरान सरकार जे IMF सां मुआहिदे तहत डीज़ल 150 रुपया महांगो थियणु घुरिजे। PTI सरकार जी नालाइकी सबबि 7,500 मेगावाट जा प्लांट्स बंदि पिया हुआ। मिफ्ता इस्माइल चयो त हीअ अजीब अमरीकी साज़िश आहे। हींअर इहा हुकूमत आई आहे जेका चीन सां गॾिजी CPEC बहाल कंदी। चौधरी भाइरनि हिक ॿिए सां गॾु वेही ख़ानदानी इख़्तिलाफ़नि जी तरदीद करे छॾी। गुजरात में तक़रीब खे ख़िताब कंदे चौधरी शुजात हुसैन चयो त असांजे ख़ानदान में इख़्तिलाफ़नि जा अफ़वाह पखिड़िया पिया वञनि।
ख़ानदान में सियासी बिगाड़ पैदा कंदड़ नाकाम थींदा जेके असांखे वरगलाइण जी कोशिश करे रहिया आहिनि उन्हनि जो पंहिंजो नुक़सानु थींदो। चौधरी परवेज़ इलाही चयो त जिन उहिदनि ऐं विज़ारतुनि में इज़त न हुजे उन्हनि जे वेझो बि न वञणु घुरिजे। घरनि में इख़्तिलाफ़ मामूल जो हिसो आहे। असां पहिरियां बि हिकु हुआसीं, अॼु बि गॾु आहियूं। नवाज़ शरीफ़ जी ताहयात नाअहली वारो मामलो जल्द हल थी वेंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त मस्जिद नबी वाक़े जा केस रियासत तरफ़ां दाख़िल नथा करे सघजनि। कानून वारी वज़ारत सॼे वाक़े जो जाइज़ो वठी रही आहे। PTI सरकार जी करप्शन जा स्कैंडल साम्हूं अची रहिया आहिनि। इमरान ख़ान खे लॉन्ग मार्च खां अॻु पंहिंजी ग़लतियुनि ऐं कोताहियुनि ते नज़र विझणु घुरिजे। मीरपुर ख़ास में मीरबा गोरचाणी वासी नौजवान खे कारे इल्ज़ाम हेठि मुबैना तौर नाज़ुक उज़वे ते मिर्च विझी वहशाणे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। तशद्दुद वारी वीडियो बि साम्हूं अची वई। मुतासिर नौजवान सूरज कुमार सेहत मर्कज़ मुंतक़िल। संदसि पीउ हरचंद जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं बिरादरी जे माण्हुनि नारायण सतीश ऐं ॿियनि पुट खे घुराए तशद्दुद जो निशानो बणाइण सां गॾु संदसि तज़लील कई। कारें जे कूड़े इल्ज़ाम ते खाइसि ज़ोरी मुआफ़ी घुराई वई। जवाबदार कसमनामो लिखाए 2.5 लख ॾंड बि विधो ऐं तज़लील वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई। पुलिस ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां नोटिस वठण जो मुतालबो। खोसकी में आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज। वदीम रोड ते धरणो। मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी खोट ख़िलाफ़ हयल धरणे में सवें आबादगार शरीक। संदन चवणु आहे त पाणी जी खोट सबबि शादी लार्ज वाह ऐं बहादुर वाह जे हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। पुछड़ी जो अवाम तोड़े जानवर बि पीअण जे पाणी लाइ परेशान आहे। ऐं ख़ैरपुर जे इलाइक़े सदर जूं भटियूं नौशेरो फेरोज़ जे शहर कंडियारो ऐं थरपारकर जे इलाइक़े नगर पार्कर में 3 नौजवाननि जा आपघात। सदर जी भटियूं वेझो नींगर मुबैना तौर पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात कयो। कोट नूर ख़ान लगारी में 16 वरनि जे वहाब लगारी भाउ सां झेड़े बाद ज़िंदगी जो अंत आंदो। कंडियारो में नौजवान शाहज़ेब आगरो फाओ खाई आपघात कयो। नगर पार्कर वेझो नौजवान जो कंडीअ जे वण में फाओ खाधल लाश हथ। ॻोठ मिठड़ी में वण में अगट सां फाओ लॻल लाश मिलियो। लाश जी ॻोठ पाबासरो वासी 22 वरनि जे सुरेश मेंगवार तौर सुञाणप थी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार। मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।